नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। शिकारपुर खां फ़कीर कमालुद्दीन मक्सी जी रिपोर्ट। शिकारपुर में मरकज़ी जमात अहले सुन्नत व अंजुमन तालिबा इस्लाम शिकारपुर पारां लॻदड़ घंटा घर ते शिकारपुर जे मौजूदा अमन अमान जी ख़राब सूरत हाल जे सिलसिले में साहबज़ादा हाफ़िज़ फ़ज़लुल्लाह नूनारी मरकज़ी रहनुमा अंजुमन तालिबा इस्लाम जी क़यादत में लॻदड़ घंटा घर शिकारपुर ते कैंप लगाई वई, जिते शिकारपुर बचायो तहरीक जे अॻूणे चेयरमैन अब्दुल वहाब कागज़ी, जी सिंध महाज जे मरकज़ी अगवान असदुल्ला सुमरो, एजाज़ अहमद काके पोटो यकजहती तौर शिरकत कई, जिते अमन घुर्जे ऐं अमन ज़िंदाबाद जा नारा लगाया विया। शिकारपुर में वधंदड़ बदअमनी अगवा फुरून जी वारदातुनि में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। शहरी ख़ैर महफ़ूज़ आहिनि। कॾहिं उस्तादनि खां त मोटरसाइकिल फुर कई पई वञे, त कॾहिं वरी क़बीलाई तकरारनि में इंसानी जाननि जो क़त्ल कयो पियो वञे, त कॾहिं वरी ॿार स्कूल वञी रहिया आहिनि त उन्हनि जे वालिदैन खां मासूम ॿारनि जे मौजूदगी में गन पॉइंट ते हथियारनि जे ज़ोर ते मोटरसाइकिल फुरे उन्हनि जे किताबनि जे बैग ज़मीन ते उछलायो थो वञे। उन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त शिकारपुर में अमन करायो वञे। शिकारपुर